मुझे आका फरमायो मामिन अय्यामिन आज़म इंदल्लाह है, अल्लाह वटे के भी दिहाड़ा पूरे साल जा 360 दिहाड़ा हैं, पर के भी दिहाड़ा अल्लाह वट एतरी अजमत वारा ना हैं, एडे शरफ ऐं शान वारा ना हैं, वला अहब्बु इलल्लाह, ऐं अल्लाह वट एतरा प्यारा ना हैं जितरा 10 दिहाड़ा ज़ुल्हज जा अल्लाह वट प्यारा। अजमत वारा ऐं अल्लाह वट प्यार वारा। नथा चो सुभान अल्लाह। साईं फरमाइन था त इन्हनि दिहाड़नि में अल्लाह जी इबादत कयो। फअक्सिरू फीहिन्न मिन तस्बीह व तहमीद व तहलील व तकबीर। साईं फरमाइन था त इन्हनि 10 दिहाड़नि में तव्हां 4 कम कजो। ज़ुल्हज जे 10 दिहाड़नि में छा कजो? घणा कम कजो? घणा कजो, कसरत सां कजो। साईं महबूबन जा लफ्ज है न फअक्सिरू फीहिन्न, इन्हनि दिहाड़नि में इन्हनि 4 कमनि जी घणाई कजो। घणा कम, थोरा न, ॿ दफ़ा करे वरी थकजी पो, ईअं न कजो। मुझे महबूब मोहम्मद सोहणे जा आशिक केड़ा आयो? हथ तो मथे गणो। महबूब जो फरमान भी वणेव थो? सोहणे नबी जो फरमान भी वणेव थो? अमल कंदो? हाँ, साईं फरमाइन था त इन्हनि दिहाड़नि में 4 कम घणा कजो। केड़ा? तस्बीह यानी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये 10 दिहाड़ा तव्हांजे ज़बान ते विर्द इहो हुजे, सुभान अल्लाह। साईं फरमाइन था इहो घणो इहो कलमो पढ़जो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइन था त ज़ुल्हज में इहो घणो विर्द कजो। छा? सुभान अल्लाह, पहिरीं ॻाल्हि इहा। ऐं ॿिए नंबर ते साईं फरमाए त ॿियो कम कहिड़ो कजो जो इन्हनि 10 दिहाड़नि में पढ़जो अल्हम्दुलिल्लाह, 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 अल्हम्दुलिल्लाह। मानी खाई चो अल्हम्दुलिल्लाह, पानी जो ढुक गीत ॾेई चो अल्हम्दुलिल्लाह, उथो चो अल्हम्दुलिल्लाह, वेहो चो अल्हम्दुलिल्लाह, कपड़ो पायो चो अल्हम्दुलिल्लाह। हलो चो अल्हम्दुलिल्लाह, मौला टंगू ॾिनई। ॾिसो चो अल्हम्दुलिल्लाह, मौला अखियूं ॾिनई। ॻाल्हायो चो अल्हम्दुलिल्लाह, मौला ज़बान ॾिनई। कदम खणी धरती ते हलो चो अल्हम्दुलिल्लाह, मौला सिहत ॾिनई। हलण जहिड़ो कई। अल्हम्दु हुव शुक्र, अल्हम्दुलिल्लाह इहो शुक्र आहे रब जो। तू कोन थो समझी? ज़ुल्हज जे 10 दिहाड़नि में मुंहिंजा भाइरो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं अमड़ियूं, ॿुधो, ज़ुल्हज जे 10 दिहाड़नि में तव्हांखे छा करणो आहे? गारियूं न ॾिजो, गिलाऊं न कजो, पराई पचर न कजो, गंदा लफ़्ज़ न ॻाल्हाइजो वात सां, पर छा चइजो? अल्हम्दुलिल्लाह, 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 अल्हम्दुलिल्लाह। ऐं टियों कम साईं फरमाइनि था, टियों कम इहो कजो जो चइजो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा। पढ़ो ला इलाहा
इल्लल्लाहु ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भाई ये घणा कम थिया 10 ॾींहंनि जा। पहिरियों मां इम्तिहान वठां थो तव्हांजो, क्लास वठां थो तव्हांजो। पहिरियों छा? 2 नंबर ते, 3 नंबर ते ऐं 4थे नंबर ते चो अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अल्लाह जी तकबीर, रब जी वॾाई, पंहिंजे मालिक करीम जी तकबीर बयान कयो। ऐं इहे 4 जेके लफ़्ज़ आहिनि अल्लाह खे तमामु घणा वणनि था। ये रब जा पसंदीदा कलमा अथव 4। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐं अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर।